परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। अॼु असां सां गॾु परमेश्वर जा दास भाई गिरीश लालवानी जी असां सां गॾु आहिनि। इहे पेशे सां शिक्षक आहिनि, ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं गॾु गॾु हिन सां गॾु ई उहे आध्यात्मिक तरीक़े सां बि परमेश्वर जे बारे में माण्हुनि खे सेखारण वारा आहिनि। जीअं त परमेश्वर केरु आहे, परमेश्वर जी इच्छाऊं छा आहिनि, हुन सां कीअं मिली सघिबो आहे, वग़ैरह वग़ैरह। ॾाढो आशीषित तरीक़े सां माण्हू हिननि जे जीवन खां आशीषित आहिनि। त अॼु असां सां गॾु असांजे चैनल में हिकु ख़ासि विषय ते उहा चर्चा करण वारा आहियूं ऐं उहो आहे फादर्स डे। भाई गिरीश लालवानी जी, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे। धन्यवाद लतेश भाई। ईअं घुरायो हिन चैनल ते ऐं उहो बि हिन विशेष विषय ते चर्चा करण लाइ कि पिता जो जेको ॾींहुं अॼु सॼी दुनिया में हाणे सभिनि हंधि मल्हाइनि था कि छा आहे हुन बारे में तव्हां हिन लाइ घुरायो, तव्हांजो ॾाढो धन्यवाद। तव्हां असांजे चैनल में आयो, असां तव्हांजा आभारी आहियूं। असां कुझु ॻाल्हियुनि ते तव्हां सां रोशनी चाहींदासीं, कुझु ॻाल्हियुनि ते असां चर्चा कंदासीं। मां विश्वास थो कयां पियो कि उहे ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे लाइ ॾाढी फ़ाइदेमंद साबित थींदियूं। भाई गिरीश लालवानी जी, अॼु जो संसार जेको आहे उहो फादर्स डे करे मनाए रहियो आहे। त मुंहिंजे दिलि में सुवाल आयो कि हिकिड़ो मां तव्हां खां पुछां कि आख़िरकार हिन पिता अखर जो मतिलबु जा मायने छा था रखनि पिया, अगरि जे हिन ॻाल्हि ते रोशनी विझी सघो त। ज़रूरु। वैसे अगरि तव्हां हिन पिता अखर जो मीनिंग कढण वञो त तव्हांखे जाम ई मतिलब मिलंदा। कोई चवंदो आहे कि पिता उहो आहे जेको भरपूरी ॾे, कोई चवंदो आहे पिता उहो आहे जेको ज़रूरतनि खे पूरो करे, कोई चवंदो आहे पिता उहो आहे जेको एंकरेजमेंट ॾे या प्रोत्साहन ॾे, कोई ईअं चवंदो आहे कि जेको सभिनी खां असांखे लाड करे उनखे पिता चइबो आहे। कंहिं त ईअं बि चयो कि पंहिंजे पुट जो सुपर हीरो उहो पिता हूंदो आहे, ऐं कंहिं चयो कि पंहिंजे धीअ जो पहिरियों प्यार इहो पिता हूंदो आहे। लेकिन अगरि असां पिता शब्द जे मूल में वञी करे असां ॻोल्हियूं कि पिता शब्द जो मतिलबु किथां आयो आहे, त अगरि असां ग्रीक यानी यूनानी में अगरि असां ॾिसूं था त पिता आयो आहे पेटर शब्द मां। पेटर शब्द जो मतिलबु हूंदो आहे प्रोटेक्ट यानी बचाइण ऐं नरिश यानी पालन पोषण करण। यानी जेको पाले तो, पोषे तो, भरपूरी तो ॾे पियो ऐं जेको सुरक्षा तो करे, असां उनखे पिता चई सघंदा आहियूं। लेकिन मां इहा सोचंदो आहियां कि अगरि पिता शब्द जो इजाज़ भी अञा या इन जी शोध भी नथी हुजे हा, त भी पिता पंहिंजी जेकी उन्हनि जी जेको कर्तव्य आहे उहो कॾहिं भी रुके न, उहो कर्तव्य हमेशह उहो पंहिंजो पूरो कंदो रहे हा। छोकी मां ईअं मञंदो आहियां कि पिता जेको शब्द आहे उहो कोई जपण लाइ कोई शब्द न ॾिनो वियल आहे, लेकिन पिता शब्द जेको आहे उहो हिकु ज़िम्मेदारी आहे। वाओ। छोकी इहा उहा पदवी कान्हे कि मां पाए वरितो, लेकिन इहा हिकु ज़िम्मेदारी आहे जेकी असांखे सौंपी वई आहे हिकु विश्वास सां गॾु कि तव्हां हिनखे निभाईंदव। त मां ईअं मञंदो आहियां कि भले पिता शब्द भले हाणे हेॾा सभु मतिलब निकिरी चुका आहिनि, लेकिन अॼु बि मां ईअं मञंदो आहियां कि पिता मतिलब हिकु ज़िम्मेदारी बचाइण जी ऐं ज़िम्मेदारी भरपूरी ॾियण। वाओ, कहिड़ी ज़ोरदार ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई कि पिता जो मतिलबु आहे भरपूरी ऐं पिता जो मतिलबु आहे ज़िम्मेदारी ऐं सुरक्षा। वाओ, ॾाढो बढ़िया। असांखे हिन ॻाल्हि खे सम्झी करे ई ॾाढो आनंद थियो। मां विश्वास कयां थो कि असांजा जेके दर्शक आहिनि, जेके एॾी महिल असांखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे बि जाम कुझु हिन ॻाल्हियुनि मां सिखणु मिलंदो हूंदो। त भाई गिरीश लालवानी, जीअं तव्हां चयो कि पिता जी ज़िम्मेदारी, त मुंहिंजो हिकु सुवाल आहे जेको मुंहिंजे दिलि में उथे पियो, इहो आहे कि पिता जो ॿारनि जे जीवन में रोल छा आहे, या वरी ईअं चऊं कि पिता जो रोल छा आहे। पिता जो जेको रोल आहे या जेको पिता जो छा कंदो आहे हिकु पिता पंहिंजे ॿारनि जे लाइ, अगरि असां हुनखे सम्झण वञूं त मूंखे नथो लॻे कि असां एतिरी थोरी देरि में वेही करे सभु कुझु ॿुधाए सघंदा आहियूं। लेकिन चंद ॻाल्हियूं जेके आहिनि मां ज़रूरु तव्हांजे अॻियां रखंदुमि कि हर हिकु पिता जो इहो हिकु कर्तव्य हुजणु खपे या इहो रोल निभाइणु खपे उन्हनि खे, जंहिंसां उहो उनजे मतिलब में जेको समायल आहे उहो ॿाहिरि अचणु खपे। जीअं त पहिरीं ॻाल्हि अगरि मां चवंदुमि कि पिता जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि खे
एक्सेप्ट करणु खपे, यानी अपनाइणु खपे। चङा पिता अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे ॿिए जे ॿारनि सां गॾु तुलना करे ईअं सोचंदा आहिनि कि मुंहिंजो बि पुटु, मुंहिंजी बि धीअ उन्हनि वांगुरु थिए। फलाणो पुटु ॾिस, हुनजो धीअ ॾिस, हो कीअं आहिनि, तूं कीअं आहीं, ईअं चई चई करे पंहिंजे ॿार खे अपनाईंदा आहिनि। या कॾहिं कंहिं ॿार में कोई ऐब हुजे या कंहिं ॿार में कोई कमी घटी हुजे त बि उहो पंहिंजे ॿार खे अपनाइण में संकोच रखंदा आहिनि। पर मां ईअं सम्झंदो आहियां कि पिता जो पहिरियों कर्तव्य आहे कि तव्हांजो ॿारु जेको इहो तव्हांखे ॾिनो वियो आहे, तव्हांखे हिकु दान में जेको तव्हांखे इहो मिलियो आहे ईश्वर जी तरफ़ां, तव्हां उनखे अपनायो। त जेॾीमहिल असां पंहिंजे ॿार खे अपनाईंदा आहियूं न कि तूं जीअं बि आहीं तूं मुंहिंजो आहीं, दुनिया में तुंहिंजो ॿियो कोई आहे कान्हे, मां ईअं नथो चवां, लेकिन सभिनि खां वधीक तोखे प्यार मां करण वारो आहियां। इन लाइ अपनाइण, ऐं इहो ख़ाली शब्दनि में न, उहो ॿार खे इन जो फील अचणु खपे कि मुंहिंजो पप्पा या मुंहिंजो हीरो मूंखे अपनाए थो। त पहिरीं जेकी ॻाल्हि आहे हिकु पिता खे ॾिसणु खपे उहा आहे कि पंहिंजे ॿार खे अपनायो जीअं बि आहे, छोकी उहो तव्हांजो आहे, तव्हांजे लाइ आहे। ॿियो इहो आहे कि चङा दफ़ा जेको पिता हूंदो आहे उहो पंहिंजे ॿार खे सेखारींदो आहे जाम ॻाल्हियूं। हर हिकु पिता खे जाम ॻाल्हियूं सेखारणु खपनि, लेकिन सिर्फ़ उहो चई करे सेखारींदो आहे। लेकिन मां इहो अॼु असांजे दर्शकनि खे इहो ॿुधाइणु चाहींदुमि कि ॿुधाइण सां, सेखारण सां, चवण सां हो न सिखंदा, उनखे सिखाइण लाइ तव्हां उहा कंदव त ई हो सिखंदा। यानी मां इहो थो चवणु चाहियां लतेश भाई कि उन्हनि जे अॻियां, ॿारनि जे अॻियां हिकु पिता मिसाल हुजणु खपे। जीअं त मां तव्हांजो उदाहरण ॾियां, जीअं मुंहिंजे घर में मां पंहिंजे ॿार खे सेखारियां पियो कि भई बेटा घर में झाड़ू पोता खणणु खपनि, या बेटा इहे थाली खणणु खपे रोटी खाइण खां पोइ। ऐं हिकिड़े ॾींहुं असां वेठासीं त मां कुझु कम में खणी नथी ॾियमि त मुंहिंजे वाइफ मुंहिंजे ॿार खे चई कि बेटा अपनी थाली उठा लो, त उन चक्कर में मुंहिंजे पुट चई पप्पा खे खई आहे। त उते मां ईअं हिकदमि पाण मुंहिंजी रोशनी आई मुंहिंजे मां कि ॿारु असांखे ॾिसे थो त ई सिखे थो। त मां तुरंत पंहिंजो कमु छॾे आयुमि, चयोमांसि हल तूं बि खण, मां बि थो खणा। ईअं ई करे भाई मां उनखे जाम ॻाल्हियूं चई करे न, बल्कि मां करे करे उनखे सेखारियो। इन लाइ ॿी ॻाल्हि जेकी असांखे सम्झणु खपे उहा इहा आहे कि पिता चवण खां वधीक करे करे ॾेखारींदो न, उन हिकु मिसाल ठही करे हलंदो त उहो ॾाढो वॾो हिकु असरु छॾींदो। टी ॻाल्हि जेकी असांखे यादि रखणु खपे कि असांखे पंहिंजे ॿार सां बेइंतिहा प्यार करणो आहे, छोकी हर हिकु शइ जो अगरि असांखे सॉल्यूशन खपे या असांखे उनखे सुधारणो आहे, उनजो हिकु ई तरीक़ो आहे प्यार। असां चङा दफ़ा ॿारनि सां ॿार एतिरा हाणे बदतमीज़ियूं कंदा आहिनि, ग़लति जवाब ॾींदा आहिनि, त असांजो बि मन ईअं टुटी पवंदो आहे, दुखी थींदो आहे। लेकिन उन खां बावजूद बि असांखे पंहिंजे ॿारनि सां गॾु बेइंतिहा प्यार करणु खपे, छोकी हिकु वचन में ईअं लिखियलु आहे कि प्यार जेको हूंदो आहे उहो चङनि ई पापनि खे ढके छॾींदो आहे। जेॾीमहिल असां प्यार कंदा आहियूं न, उन्हनि खे उहो प्रोत्साहन ॾींदा आहियूं, उन्हनि खे असां चवंदा आहियूं कि कोई वांदो न आहे। जीअं तव्हां उदाहरण में सम्झो कि कोई ॿारु फेल थी अचे त छा उन ॿार जे अंदरि एतिरी हिमत हूंदी आहे कि उहो अची पप्पा खे चई सघंदो आहे कि पप्पा मां फेल थी वियुमि। उहो हमेशह ईअं लॻंदो कि न अॼु त मूंखे मारंदा कुटंदा। लेकिन अगरि असां उनखे उन जॻह ते असां प्यार ॾियूं कि बेटा वांदो न आहे, तूं महिनत कई, मां ॾिठी तूं सुठी महिनत पियो करी, हाणे तूं अञा अॻियां महिनत करजई ताकि अञा सही रीति सां तूं सुठी रीति सां मार्क्स खणी करे पास थी सघीं, त उन ॿार जो जेको मनोबल वधंदो आहे, ऐं उहो पीउ ऐं पुटु ऐं पीउ ऐं धीअ जे या ॿार ऐं पीउ जे विच में जेको बॉन्ड मज़बूत थींदो आहे, उनजो कोई हिसाब किताब न आहे। पोइ इहे अहिड़ा जेके ॿार जेके पंहिंजे परिवार सां ॾाढा गॾु ऐं विशेष करे पंहिंजे पीउ सां ॾाढा ईअं गॾु लॻल हूंदा आहिनि न, उहे कंहिं ग़लति राह में जनरली भटकाए वेंदा कान। त इन लाइ हिकु प्रेम भरियो माहौल घर में हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। चङी हंधि असां अक्सर इहो ॾिठो आहे, जाम हंधि मूवियुनि में बि फिल्मुनि में बि ॾेखारींदा आहिनि, सभु मस्तीअ में हूंदा आहिनि, लेकिन जीअं ई पीउ हूंदो आहे सॼी शांती थी वेंदी आहे।
घर में कोई जेलर कोई हिटलर अची वियो, लेकिन ईअं न आहे, ईअं न हुजणु खपे। उहो प्रेम ॾेखारण जो तरीक़ो हूंदो आहे, पर पीउ खे हमेशह इहो ध्यानु करणु खपे कि अहिड़े माहौल में रखणु ज़रूरी न आहे। प्रेम वारो माहौल रखण सां ई घर में शांती ऐं अपनापन हिक ॿिए खे ईअं ॾेखारे सघिबो आहे। त इहे टे ॻाल्हियूं। इन खां पोइ हिकु चौथी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त इहा हुई कि उनखे असांखे अपनाइणो आहे, जहिड़ो आहे असांखे अपनाइणो आहे। ॿियो आहे कि असां उन लाइ मिसाल ठहूं। टियों ॻाल्हि आहे कि असां उनखे प्रेम कयूं। पर चङा दफ़ा जेॾी महिल ॿार थींदा न आहिनि ऐं चङे टाइम खां पोइ ॿार थींदा आहिनि या घर में इकलौतो ॿार हूंदो आहे, त प्रेम ॾियण जी जॻह ते उनखे मथे चाढ़े छॾींदा आहिनि कि भाई न हिन जेको बि चयो मञोसि, हीअं चई मञोसि, कुझु किराए छॾियईं न चओसि हिनखे। पोइ इहे ॿार छा थी वेंदा आहिनि, ईअं लॻंदो अथनि कि उहो राजा आहिनि। लेकिन चौथों ऐं जेको ॾाढो ज़रूरी कमु हिकु पीउ जो आहे, उहो आहे कि पंहिंजे ॿार खे अनुशासित करणु, पंहिंजे ॿार खे डिसिप्लिन करणु, इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। चङा दफ़ा असां प्यार ॾींदे 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 एतिरी हद ताईं पहुची वेंदा आहियूं कि असां भुलिजी वेंदा आहियूं कि असांखे पंहिंजे ॿारनि खे डिसिप्लिन बि करणो आहे। पैसा ख़र्चो उन्हनि जे मथां, लेकिन पैसे जी क़ीमत उन्हनि खे सम्झायो। अॼु ॿार जेके डिमांड करनि असां ईअं पूरी कंदा वेंदासीं बिना उन्हनि खे उन शइ जी क़ीमत सम्झाइण ते, त पोइ असांखे ई उहो अॻियां हली करे नुक़सानु पहुचाईंदो। मां हिन लाइ हिकु तव्हांखे उदाहरण ॾियणु चाहींदुमि कि हिकिड़े ॾींहुं असां वञूं पिया हिकु मॉल में, त मुंहिंजे पुट चई कि पापा मूंखे इहा खिलौनो वठी ॾियो। मां चयोमांसि बेटा तोखे मां गए हफ़्ते हिकु वठी ॾिनो पापा। हुन मूंखे चई पापा 800 रुपए ॿुधाए त वठी त ॾियो। त मां चयोमांसि 800 रुपया तोखे ख़बर आहे न 800 रुपया छा के चइबा आहिनि? कि हा ख़ाली 800 रुपया ई आहिनि। चयोमांसि ठीकु आहे, तूं हिक खां वठी करे गिनती शुरू कर। 800 थी वेंदे, मां वठी ॾिनोमांइ। हुन बि होशियारी में शुरू कई, 1 2 3 4 70 80 ते अची करे हांफजी वियो। मां चयां हुनखे सम्झां, मां तूं हाणे सम्झे 800 रुपया घणा थींदा आहिनि? त छा आहे, असांखे पंहिंजे ॿारनि जे लाइ असां सभु कुझु कयूं था, लेकिन उन्हनि खे अनुशासित करणु, डिसिप्लिन करणु, उन्हनि खे हर हिकु मूल्य सम्झाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ऐं चङा दफ़ा इहे चवंदा आहिनि कि ॿारनि जे मथां हथ न खणो, लेकिन बाइबल ईअं सेखारींदो आहे कि जेको पीउ पंहिंजे ॿारनि जे मथां छड़ी नथो खणे, उहो पंहिंजे ॿारनि जो बैरी आहे। इन मतिलबु ईअं न कि मारणो कुटणो ई आहे, न, जिते ज़रूरी आहे उते उन्हनि खे दड़का ॾियणु, उन्हनि खे सम्झाइणु पंहिंजे हिसाब सां, उहो ॾाढो ई ज़रूरी हूंदो आहे। यानी अगरि असां शिक्षा नथा ॾियूं, सेखारियूं नथा, त पोइ असां इहा उमेद नथा करे सघूं कि असां हिकु सुठो फल पायूं। जीअं त तव्हां हिकु कुम्हार ॾिसो, हिकु मिटी खणी करे घड़ो ठाहींदो आहे। असां बि पंहिंजे ॿारनि खे ईअं ई वॾो कंदा आहियूं, मिटीअ वांगुरु। पर मिटीअ जो घड़ो या मिटीअ जो इहो मटको ठाहिण खां पोइ कुम्हार हुनखे बाहि में तपाईंदो आहे ताकि उहो मज़बूत थिए। बाहि में तपाइण खां पोइ बि हुनखे ठोक वॼाए करे ॾिसंदो आहे चङा दफ़ा कि कमज़ोर त न रही थी वियो आहे। त हिकु पीउ बि ईअं ई हूंदो आहे कि ॿारनि खे प्रेम सां वॾो कंदो आहे, जिते ज़रूरत पवंदी अथनि उते हुनखे थोरो ठोक वॼाए करे ॾिसंदो आहे कि कमज़ोर त न रही विया आहिनि। किथे हिनखे बाहि में ॾिसंदो झोंकजलनि त बि हुनखे रहणु ॾींदो आहे ताकि हो अञा मज़बूत थी करे ॿाहिरि अचे। त इहे थोरियूं ॻाल्हियूं आहिनि जेको अगरि हिकु पिता पंहिंजी ज़िमेदारी सम्झी करे उन्हनि खे निभाए, त अॼु ॾाढो हिकु माहौल शहर में, समाज में हिकु वॾो बदिलाव अची सघंदो आहे। वाओ, मां सम्झां पियो कि प्यार करण जी हिकिड़ी इहो बि तरीक़ो आहे कि डिसिप्लिन कयूं। तव्हांजो चवण जो मतिलबु आहे इहो हिकु प्यार जो भाग आहे। त डिसिप्लिन करणु मतिलबु तकलीफ़ वारी ॻाल्हि कोन्हे। जाम माउ पीउ ईअं सोचींदा आहिनि कि असां पंहिंजे ॿारनि खे मारियूं था त तकलीफ़ आहे न, पर अगरि जे हुननि जे मथां छड़ी खणणी थी पए पई, ऐं इन जे करे ताकि हो सही राह ते वञनि, ख़ासि करे त इन ॻाल्हि खे ज़रूरु असांखे ध्यान में रखणु घुरिजे। ॾाढो ज़ोरदार, ॾाढो उम्दा तव्हां ॻाल्हियूं असांखे ॿुधाए रहिया आहियो। ख़ासि करे उहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि ते छुइजी वई कि जेकी तव्हां चई कि हिकु पीउ जेको आहे अगरि जे ॿारनि खे कुझु सेखारणु चाहे थो त सभिनि खां पहिरियों उहो पंहिंजे जीवन में अमल करे। अगरि जे उहो ॿारनि खे पंहिंजे जीवन में अमल करे नथो ॾेखारे त ॿार चवंदा पप्पा त कयो कयूं, त पोइ मां छो कयां?
ऐं असां ॾिसूं था की अॼु की तारीख़ में घणा ई ॼणा सेखारण वारा त आहिनि पर इन तरीक़े सां सेखारण वारा कोन्हनि की अमल करे करे ॾेखारनि। ई ॻाल्हि तव्हांजी मुंहिंजे दिलि खे छुइजी वई। पर गिरीश भाई जीअं तव्हां चयो की डिसिप्लिन हिन ॿारनि खे डिसिप्लिन करणु ॾाढो ज़रूरी आहे पर इन जे विच में तव्हांखे केॾी महिल ईअं ॿुधणु मिलंदो हूंदो जो मूंखे ईअं लॻंदो आहे की डिसिप्लिन कंदे कंदे चङनि ॿारनि खे लॻंदो आहे की मुंहिंजो पप्पा जेको आहे न उनखे इमोशन्स आहिनि ई कोन्हे। मतिलबु मां जेकी आहे उहो प्यार कंदड़ आहे, लाड कंदड़ आहे, पर पीउ जेको आहे उहो थोरो सख़्तु हूंदो त उनजी वजह सां लॻंदो आहे पीउ खे इमोशन्स कोन्हनि, कोई भावनाऊं कोन्हनि। तव्हांजो छा चवणु आहे हिन ॻाल्हि ते की छा सच में पीउ जेके आहिनि उहे भावनाउनि सां रहित आहिनि छा? जेको तव्हां इहो सवाल पुछियो की माण्हुनि खे लॻंदो आहे की पीउ में इमोशन थी कान्हनि, मां मुंहिंजी खिल निकिरी आई छोकी मुंहिंजा ॿार बि कॾहिं कॾहिं मूंखे चवंदा आहिनि की पप्पा तव्हां में त तुर बि इमोशन्स कान्हनि, तव्हां ईअं कीअं आहियो? पर मां ईअं चवणु चाहींदो आहियां की ईअं कान्हे, पीउ में इमोशन्स हूंदा आहिनि लेकिन पीउ जो इमोशन ॾेखारण जो तरीक़ो हिकु थोरो अलॻि हूंदो आहे। माण्हू ईअं चवंदा आहिनि की न मां में इमोशन्स आहिनि, मां उहो तरीक़े सां मां सम्झी वेंदी आहे, लेकिन इन जो मतिलबु ईअं कान्हे की पीउ में इमोशन्स कान्हनि। पीउ जेको हूंदो आहे उहो हिकु यानी पंहिंजे जेको अंदरि अथसि उहो जनरली ॾेखारण में ॾाढो हिचकिचाईंदो आहे या न ॾेखारींदो आहे जनरली। हाणे उहो दुनिया सां कीअं थो लड़ी अचे, दुकान ते कीअं थो लड़ी अचे, उहे सभु ॻाल्हियूं अची खणी करे उहो पंहिंजे अंदरि रखी करे बि सभु दबाए करे करे या असां सां गॾु अची करे ख़ुशहालीअ में वेहंदो आहे। हुनजो इहो मिज़ाज ई अहिड़ो आहे की उहो पंहिंजो जेको अंदरि आहे या जेको तूफ़ान हुनजे अंदरि हले थो उहो हुनखे ईअं बांटे न सघंदो आहे। लेकिन मां में कीअं हूंदो आहे, हुन अंदरि जेको हूंदो आहे उहो ॿुधाए करे रोई पवंदी आहे। पर असां पीउ खे जनरली ईअं न ॾिठो आहे की उहे रोईंदा हुजनि या सभिनि जे अॻियां। पीउ रोईंदो बि आहे लेकिन उहो अकेले में वञी रोईंदो आहे की अॼु मां पंहिंजे ॿारनि जी ख़्वाहिशूं नथो पूरो करे सघां, या अॼु मां पंहिंजे ॿारनि जे लाइ जेको मूंखे करिणो उहो करे नथो सघां, या अॼु मां पंहिंजे ॿारनि सां सख़्तु थी वियमि। माण्हू ईअं लॻंदो आहे कि हेॾो मुंहिंजो पीउ हिटलर वांगुरु आहे, लेकिन उहो हिटलर कान्हे, हो अनुशासन हुनजे ज़िंदगी में हो इहो चाहींदो आहे कि मुंहिंजा ॿार अनुशासित थियनि, छोकी उन दुनिया ॾिठी आहे। हो छा आहे ॿारनि जी ज़रूरतूं पूरियूं करण खां पहिरियों या उन्हनि सां गॾु अनुशासित थियण खां पहिरियों हो अॻियां जो ॾिसंदो आहे। अॼु जीअं ॿार न पढ़ंदा आहिनि त हो शायदि चिल्लाईंदा हूंदा या ॿार फालतू ख़र्च कंदा हुजनि या बदतमीज़ी सां ॻाल्हाईंदा हुजनि या अहिड़ा टेड़ा अड़दंगा कपिड़ा पाईंदा हुजनि, त पीउ आहे जेको ॾिसी करे चवंदो अथनि उन्हनि खे ऐं धड़का ॾींदो अथनि। लेकिन इन जो मतिलबु ईअं कान्हे कि पीउ सम्झे नथो। अॼु पीउ संसार में ॾिसे थो कि छा माहौल लॻो पियो आहे, उनजे विच में छा छा थी सघंदो आहे, कहिड़ियूं घटनाऊं घटिजी सघंदियूं आहिनि, उहे सभु ॻाल्हियूं उहो पंहिंजे मन में सोचे करे हुनजे अॻियां उहो वर्ताव रखंदो आहे ऐं माण्हू खे लॻंदो आहे कि मुंहिंजो पीउ इमोशनलेस आहे। मतिलबु वो ॾाढो अॻियां जो सोचे पियो, हुनजे माइंड में ॾाढियूं अॻियां जूं ॻाल्हियूं आहिनि, इन जे करे ईअं ॾिसण थो अचे पियो कि पीउ जेको आहे इमोशन्स आहे। पर तव्हांजी ॻाल्हि सही आहे, मां ॾिठो आहे जाम दफ़ा के जेके पीअर हूंदा आहिनि उहे ॿारनि जे साम्हूं त न पर अकेले में उन्हनि जी चिंता करे रोईंदा आहिनि। त मूंखे इहा ॻाल्हि जेकी आहे उहा सम्झ में आई, तव्हांजी दिलि सां लॻी। चङा दफ़ा छा हूंदो आहे लतेश भाई, माण्हू इहो उदाहरण ॾींदा आहिनि या मां बि इहे चवंदी आहे कि तोखे मां 9 महीना पेट में पालियो आहे। अरे भाई, अगरि मां 9 महीना पेट में पालियो अथई न त पीउ 9 महीना दिमाग़ में पालियो अथई। हो हिकु हिकु ॾींहुं हुनजे लाइ छा करिणो आहे, कीअं हुनजो पालन पोषण थियणो आहे, डॉक्टरनि वटि हेॾे वञु होॾे वञु, सही रीति सां मां खाए थी नथी खाए, उहो सभु तरीक़े जो ख़्यालु उहो हिकु पीउ रखंदो आहे। त ईअं कान्हे कि पीउ इमोशनलेस आहे, लेकिन इहो ई हिकु तरीक़ो आहे जंहिंसां उहो पंहिंजे प्यार खे जताईंदो आहे। मां जा प्यार जताइण जा तरीक़ा अलॻि आहिनि, पिता जा जेके प्यार जताइण जा तरीक़ा अलॻि आहिनि। पर असां ईअं न चई सघंदा आहियूं कि पीउ में इमोशन्स कोन्हनि। पीउ बि जाम रोईंदो आहे अकेले में, ख़ासि करे ॿारनि जी चिंता जेकी आहे उते ई इमोशन्स अची था वञनि। त भाई गिरीश, मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ॿियो सुवाल जेको थिए पियो उहो इहो आहे कि हिकु पिता जेको आहे ॿारनि खे जाम तोहफ़ा ॾींदो आहे, जीअं तव्हां चयो कि खिलौना, पर मां सम्झां थो अगरि सभिनि खां बेस्ट तोहफ़ो
हुन सभिनि खां उम्दा या ज़ोरदार तोहफ़ो उहो पंहिंजे ॿारनि खे छा ॾेई सघंदो आहे? अगरि जे हिन ॻाल्हि खे ॾिसणु वञूं, सम्झणु वञूं, त ज़रूरु तव्हां हिन ॻाल्हि खे ॿुधायो, रोशनी विझो। मां सोचां थो तव्हां हिन सवाल सां त मुंहिंजे दिलि खे छुई वरितव, छोकी इन सवाल इहो मुंहिंजे ॾाढे दिलि जे क़रीब आहे, जेको मां न बि कयो आहे ऐं कयो बि आहे। कीअं मां तव्हांखे ॿुधायां थो, अॼु असां ॾिसूं था कि हर पीउ ईअं चाहींदो आहे कि मां ॿारनि जे लाइ कुझु छॾे वञा। कोई मां पंहिंजे दोस्तनि खां पुछंदो आहियां, तव्हां हेॾो सभु जमा करे छा कंदो? चई ॿारनि जे लाइ। यानी हू अॼु ॿारनि जे लाइ मिल्कतूं था छॾे वञनि, उहे था रखी वञनि, उहो सोचंदा आहिनि इहो मां पंहिंजे ॿारनि जे लाइ तोहफ़ो थो ॾेई वञा जेको ताकी मुंहिंजा ॿार सुखी थियनि। लेकिन मुंहिंजो वीचार ईअं आहे कि पहिरियों मां बि इहो सोचंदो हुउमि, लेकिन मां हाणे इहो सोचंदो आहियां कि जेके बि इहे सभु शयूं आहिनि न, इहे सभु नश्वर आहिनि। अॼु तव्हां ॿारनि खे ज़मीनूं ॾेई वञो, जाइदादूं ॾेई वञो, पैसा ॾेई वञो, शायदि उहे उन्हनि जी ज़िंदगीअ में ख़तम थी वेंदा। लेकिन अॼु जी तारीख़ में मुंहिंजे हिसाब सां हिकु पीउ पंहिंजे ॿारनि खे जेको सभिनी खां बहितर तोहफ़ो ॾेई सघंदो आहे त उहो आहे समय। अॼु पीउ वटि ॾियण लाइ सभु कुझु आहे, कान्हे त समय। हो ईअं ई थो सोचे कि मां कमायां कि न मां हिननि सां अची करे खेॾां, मां कमायां कि हिननि सां गॾु अची करे रोटी खावां, मां कमायां कि हिननि सां गॾु अची करे घुमण फिरण वञा। लेकिन इन ई कमाइण चक्कर में दुनिया जे डुक डोर में उहो भुलिजी थो वञे कि हिकु ॿार खे उन जी ज़रूरत आहे। पीउ हमेशह थोरो चिंता मुक्त हूंदो आहे कि मुंहिंजी घरवारी ॾिसे थी न सभु कुझु। मां त ईअं बि ॿुधणु मिलंदो आहे कॾहिं कॾहिं कि पीउ खे इहो बि न ख़बर हूंदो आहे कि मुंहिंजा ॿार कहिड़े स्कूल में, कहिड़े स्टैंडर्ड में, कहिड़े दर्जे में पहुची चुका आहिनि, पढ़नि था, छा था करनि, पास था थियनि, नापास था थियनि। पर छेले ॾींहुं पास थी वञे, हा बराबरि आहे, हलो। लेकिन हिकु ॿारनि जी इच्छा पीउ जे प्रति ईअं न हूंदी आहे। ॿार इच्छा रखंदा आहिनि कि पीउ असां सां गॾु अची वेही समय बिताए। लतेश भाई, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि कि मां इहो ज़िंदगी में जॾहिं मां मुंहिंजी धीअ थी, पहिरियों ॿार मुंहिंजी धीअ थी 2009 में, तेॾी महिल मूंखे जेको समय हुन सां गॾु बिताइणु खपे या मां न बिताए सघिया। त जेके पल मूंखे हुन सां गॾु जीअणु खपनि हा मां न जी सघिया, जेको समय मूंखे हुनखे ॾियणु खपे हा मां न ॾेई सघिया। शायदि मूंखे कमाइण चक्कर में मां दुनिया जे डुक डोर में ऐं ॿारनि खे सुविधाऊं ॾियण जे चक्कर में, हुननि खे सुठी शिक्षा मिले, इहे सभु चक्करनि में करणु खपे हिकु पीउ खे। लेकिन उहो सभु करण जे चक्कर में जेको मुंहिंजे हथनि मां निकिरी वियो, मां अॼु ताईं उन ॻाल्हि खे खणी करे पछताईंदो आहियां। लेकिन इन खां पोइ जेॾी महिल मूंखे हिन ॻाल्हि जी सम्झ थी ऐं पोइ 2017 में जेॾी महिल मूंखे ॿियो ॿारु थियो, मुंहिंजो पुटु, तेॾी महिल मां इहो निर्णय कयो कि मां इहो जेको ग़लती मां उन टाइम ते कई आहे, मां हाणे इहा ग़लती दोहराईंदमि न। त अॼु मां हुनखे समय ॾिनो, हुन सां गॾु खेॾिया, हुन सां गॾु डुकूं पातियूं, हुन सां गॾु रांदियूं खेॾियूं। त अॼु मां इहो सम्झी सघंदो आहियां कि मुंहिंजो ॿार खे मुंहिंजा धड़का बि सम्झ में था अचनि, मुंहिंजो प्यार बि हुनखे सम्झ में थो अचे, या मुंहिंजी वैल्यू हुनखे ख़बर थी पए। त अॼु ॿारनि खे जेको सभिनी खां वधीक ज़रूरी शइ खपे न, उहो आहे समय। त इन खां वधीक कोई सुठो तोहफ़ो थी न सघंदो आहे कि जेॾी महिल तव्हां पंहिंजे ॿारनि खे हिकु समय था ॾियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदुमि लतेश भाई कि इहो समय जो तोहफ़ो जेको असां पंहिंजे ॿारनि में निवेश कंदासीं न, उहा उन्हनि जी फाउंडेशन आहे, उन्हनि जी नींव ठहंदी, जेके उनखे हिकु सुठे रस्ते ते, हिकु सुठे समाज में सुठो नागरिक ठहिण ते, सुठो माण्हू ठहिण ते उनखे प्रोत्साहन ॾींदी। ऐं इहो ई आहे जेको उहो पंहिंजी ज़िंदगी में खणी वेंदा ऐं पंहिंजी ईंदड़ पीढ़ियुनि सां उहा व्यवहार कंदा। त मुंहिंजे हिसाब सां त जेको सभिनी खां सुठो तोहफ़ो अॼु मां पंहिंजे ॿारनि खे ॾेई रहियो आहियां, उहो समय आहे। भले मूंखे कमाइण लाइ ॾाढियूं शयूं आहिनि, मां उहो घटि कयो आहे, लेकिन ॿारनि खे ज़रूरी आहे। जीअं हाणे मुंहिंजी धीअ वॾी थी वई आहे, हाणे मां समय ॾियण बि थो चाहियां,
त बि मां नथो ॾेई सघां। हाणे उहो तरीक़े सां जीअं हा। जेको तव्हां पल खोए वरिता। बिल्कुलु हाणे हो पंहिंजी ज़िंदगी में एॾा व्यस्त थी विया आहिनि, स्कूल में वञनि अचनि, हेॾे वञनि, ट्यूशनूं वूशनूं, पंहिंजा एॾा कम, त उन्हनि में हाणे को मेल मिलाप जेको मूंखे उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे, समय ॾियणो आहे, उहो नथो थी सघे, जेको मां पल खोए छॾियो, जेको तव्हां सही चयव। लेकिन मां अॼु पंहिंजे सभिनी दर्शकनि सां बि ईअं चवणु चाहींदुमि कि अगरि तव्हांजा ॿार अॼु नंढा आहिनि, 5, 6, 7 साले आहिनि, त असांखे 15, 17 साल ताईं उहो समय आहे कि जंहिं महिल असां पंहिंजे ॿारनि में उहो निवेश करे सघंदा आहियूं ऐं उन्हनि खे उहो समय ॾेई सघंदा आहियूं। असां भले ईअं कोशिशि कयूं कि असां उन्हनि खे ॿियूं बि शयूं ॾियूं, तोहफ़ा ॾियूं, खिलौना ॾियूं, लेकिन अॼु ॿार सभिनी खां वधीक कंहिंमें जो ख़ुशि थींदो न, उहो आहे जंहिं महिल तव्हां हुनखे पंहिंजो समय ॾींदो। समय ॾियणु मतिलबु ख़र्चा करणु कान्हे, तव्हां राति जो वठी करे वॉक ते वञो, वेही करे पासे में ॻाल्हायो, उन्हनि खां पुछो कि अॼु तुंहिंजो स्कूल में, अॼु तूं हिते वएं, हुते वएं, कीअं रहे, अॼु तुंहिंजो ॾींहुं कीअं वए। उहो सभु ॻाल्हियूं जेॾी महिल असां ॿारनि खां पुछंदा आहियूं न, त उन्हनि खे लॻंदो आहे कि मुंहिंजो पीउ मुंहिंजी चिंता थो करे, उनखे मुंहिंजी पई अथसि, हो मुंहिंजे बारे में सोचंदो आहे, त उनखे उहो रिस्पेक्ट या उहो आदर ऐं उहा जेकी भावना उनजे अंदरि ईंदियूं आहिनि पिता जे प्रति, उहो अद्भुत हूंदो आहे लतेश भाई। ॿार मां सम्झां थो ईअं अकेलो अकेलो महसूस बि न कंदो, बिल्कुलु लॻंदो कि असांजे पोयां कोई आहे, हथ रखण वारो, असांखे संभालण वारो। जीअं तव्हां चयव कि पिता जो मतिलबु ई आहे सुरक्षा, जी, है न, उहो ॿार खे जेकी फील थींदी आहे न, उहो उन सां ई थींदो। ॾाढी ज़ोरदार, ॾाढी अद्भुत ॻाल्हि जेकी आहे तव्हां सेखारी, मूंखे दिलि ते छुई वई आहे कि ॿार खे अगरि हिते सुठो तोहफ़ो पीउ कुझु ॾेई सघंदो आहे त उहो हुनजो समय आहे न। बेस्ट, बढ़िया। मां सम्झां थो कि असांजा दर्शक अॼु आशीष पाए रहिया आहिनि इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां। भाई गिरीश लालवानी, हिकु ॿियो सुवाल मुंहिंजे दिलि में अचे थो पियो, उहो इहो आहे कि असां ॾिठो आहे कि ॿारनि जे लाइ जेको पिता आहे उहो त हीरो आहे। हमेशह पिता खे असां ॾिसंदा बि आहियूं कि ॿार जेके आहिनि पिता खे ॾिसनि था पिया, पप्पा हीअं थो करे मां बि हीअं कयां, पिता हीअं थो करे मां बि हीअं कयां, त ॿार पिता खे जीअं ॾिसंदा आहिनि उहो कंदा आहिनि, त ॿारनि जो हीरो त पिता आहे, पर पिता जेको आहे उहो कंहिंखां वञी करे इन ॻाल्हियुनि खे सिखे या उहो कंहिंखां वञी करे प्रभावित थिए, ताकि ॿारनि जे अॻियां उहो जेको मिसाल उनखे ठहणो आहे न, उनखे पिता खे बि प्रोत्साहित जी ज़रूरत आहे, उनखे बि किथां न किथां अहिड़ो ॻाल्हियूं सिखण जी ज़रूरत आहे, त कंहिंखां वञी करे उहो सिखे, ताकि ॿारनि जे अॻियां जीअं उनखे ठहणो उहो ठही सघे, ॿारनि जे लाइ आशीष ठही सघे। बिल्कुलु इहो मां सम्झां थो कि तव्हां सभिनी खां मुद्दे जी ॻाल्हि पुछी, छोकी अॼु भले पिता चाहींदो बि हुजे कि मां ईअं कयां, लेकिन उनखे इहो सेखारे केरु उनजे जीवन में उहो प्रोत्साहन भरे कि उहो इहे सभु ॻाल्हियूं करे सघे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, जंहिं महिल मुंहिंजो पहिरियों ॿारु थियो मां उहो सभु न करे सघियुमि, लेकिन तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदुमि कि कीअं मुंहिंजी ज़िंदगी में एॾो परिवर्तन आयो। ॾिसो, अॼु मां भले इहो परिवर्तन खणी आयुमि, लेकिन उन में मुंहिंजो श्रेय ॾाढो घटि आहे। इहो मुंहिंजे जीवन में परिवर्तन कीअं आयो, अगरि इंसान सम्झी वञे ऐं इन ॻाल्हि खे असांजा दर्शक बि सिखी वठनि, त मां सम्झां थो उन्हनि जे जीवन में अद्भुत चमत्कार थी सघंदो आहे। मां बि हिकु सुठो पिता थियण जी कोशिशि कंदुमि, लेकिन ख़ाली पेपर ते, यानी ख़ाली उन्हनि जे अॻियां, जीअं बि मुंहिंजा ॿारनि जे अॻियां मां सुठो हुजां, सुठो शयूं वठी अचां, बसि ईअं मुंहिंजो पर्सनल जीवन, जेको मुंहिंजो अंदरि खाते जो जीवन आहे, उहो मुंहिंजे ॿारनि जे अॻियां लिकियल हुयो। त मां इहो सोचींदुमि कि अगरि मुंहिंजे ॿारनि खे ख़बर कान्हे त उहो सभु लिकियल आहे, लेकिन मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदुमि कि जेको असांजो अंदरियों जीवन हूंदो आहे न, उहो ई सभिनी खां वधीक असांजे ॿारनि जे मथां प्रभावित कंदो आहे। भले असां सोचींदा हुजूं कि असां अगरि ठगबाजी था कयूं या असां चोरियूं था कयूं या असां कूड़ था ॻाल्हायूं ऐं मुंहिंजो ॿारु नथो ॾिसे त उहो कॾहिं बि न सिखंदो, पर इहो असांजो सम्झ रखणु ग़लति आहे। त मुंहिंजो बि जीवन थोरो अस्त व्यस्त हुयो, मां ईअं तव्हांखे चवंदुमि कि पाप भरियो जीवन हुयो, लेकिन हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी मुठभेड़, मुंहिंजो टकराव हिकु शख़्स सां थियो जंहिंजो नालो हुयो यीशु मसीह। मां सम्झां थो तव्हां यीशु मसीह जो नालो ॿुधियो आहे। यीशु मसीह, माण्हू चवंदा आहिनि कि उहो आयो बसि क्रूस ते चढ़ी वियो, लेकिन जेॾी महिल मां यीशु मसीह जे जीवन खे ॾिठो ऐं उनजे जीवन जे बारे में बाइबल में पढ़ियो, लतेश भाई, जेको प्रभाव उन्हनि मुंहिंजे जीवन में विधो, उन खां पोइ मुंहिंजे जीवन में
हिकु नई शुरूआत थी, ईअं मां तव्हांखे चई सघंदो आहियां। यीशु मसीह मूंखे सेखारियो कि कीअं प्यार करणु खपे। जीअं अॼु मां तव्हांखे एॾियूं ॻाल्हियूं सेखारियूं कि बेइंतिहा प्यार करणु खपे, मूंखे कंहिं सेखारियो? यीशु मसीह। हिकु पीउ खे माफ़ करणु खपे, इहो मूंखे कंहिं सेखारियो? यीशु मसीह। तव्हांजो ॿारु जेको बि आहे तव्हांखे हुनखे अपनाइणु खपे, इहो मूंखे कंहिं सेखारियो? यीशु मसीह। छोकी मां जहिड़ो बि हुउमि, मां एॾो कुझु सुठो न हुउमि, मां पापी हुयमि, गंदो हुयमि, लेकिन जीअं मां हुयमि, मूंखे यीशु मसीह न चई कि तूं सुठो थी अच, साफ़ थी अच, पोइ मां अपनाईंदुमि। लेकिन मां जीअं हुयमि, उन मूंखे ईअं ई अपनाई ऐं मूंखे पंहिंजे गले सां लॻाई ऐं मूंखे बदिले उहो प्रेम ॾिनई जंहिंजे मां लाइक़ु कान आहियां। ऐं इहो ई सोचे करे मुंहिंजे ज़िंदगी में उहो परिवर्तन आयो ऐं मां पंहिंजे ॿारनि खे उहो प्रेम ॾियणु शुरू कयो। त जेॾी महिल मां यीशु मसीह खे ॾिसंदो आहियां त हिकु पिता खे कीअं हुजणु खपे, मां उहो सम्झी सघंदो आहियां। ऐं बाइबल में हिकु वचन अहिड़ो आहे कि हिन पिता संसार सां अहिड़ो प्रेम कई, मां सोचां थो कंहिंसां संसार सां अहिड़ो प्रेम कई कि उन पाण यीशु मसीह ठही आयो ऐं अची करे इन संसार लाइ, संसार जे माण्हुनि जे लाइ जेके पाप में आहिनि उन्हनि जे लाइ पाण खे ॾेई छॾी। असां सोचंदा आहियूं कॾहिं कॾहिं कि यीशु मसीह खे क्रूस ते इन लाइ चाढ़ियो वियो ताकि हुन कुझु ग़लती कई हुई, लेकिन असां अगरि वचन पढ़ूं त असांखे ख़बर पवंदी कि यीशु मसीह पाण खे क्रूस ते असां जहिड़े तव्हां ऐं मुंहिंजे जहिड़े पापियुनि जे लाइ ॾिनई, ताकि इन संसार में जेको बि इन ॻाल्हि ते विश्वास थो करे उहो नाश न थींदो ऐं उन जीवन में हिकु उद्धार ईंदो। हिकु पीउ ॿियो छा करे सघंदो आहे? उहो ख़ाली इच्छा रखी सघंदो आहे कि बेटा तूं जेकी ज़िंदगी में ग़लतियूं कयूं अथई, ख़ाली उहो मञी करे तूं मूं वटि अच, मां तोखे वापसि पंहिंजे गले सां लॻाईंदुमि। इहा शिक्षा मूंखे यीशु मसीह, जंहिंखे मां ख़ुदा मञंदो आहियां, उन खां मिली। त जॾहिं खां उहो मुंहिंजे जीवन में आयो, मूंखे हिकु नयो इंस्पिरेशन, नयो मोटिवेशन, नई प्रेरणा, नई चेतना मिली त अॼु मुंहिंजी ज़िंदगीअ में अगरि कोई बि लोॾा अचनि, दुख अचनि, तकलीफ़ अचनि, अॼु मूंखे मां कंहिंसां शेयर कयां, लेकिन मुंहिंजे लाइ हिकु व्यक्ति हमेशह ई आहे, उहो आहे मुंहिंजो ख़ुदा। मूंखे अगरि कोई इंस्पिरेशन मिलंदी आहे त मुंहिंजे ख़ुदा मां, उहो मूंखे सेखारींदो आहे कि मूंखे पंहिंजे ॿारनि सां कीअं हलणो आहे। मां उनखे ॾिसी करे, उन वांगुरु ठही करे हिकु सुठो पिता थियण जी कोशिशि कंदो आहियां। त अगरि तव्हांखे इहो सम्झणो आहे कि मुंहिंजे ज़िंदगीअ में चेतना ऐं प्रेरणा ॾियण वारो केरु आहे, त उहो मुंहिंजो ख़ुदा यीशु मसीह। एकदम पारदर्शी थी करे तव्हां असां सां ॻाल्हायो पिया, ख़ासि करे जीअं तव्हां ॿुधायो कि जेॾी महिल तव्हांजी धीअ थी, तव्हां उहे पल जेके आहिनि उन्हनि खां खोए छॾियो, जेके उहे तव्हांजा, मां सम्झां थो पियो कि अॼु जेॾी महिल बि पिताउनि सां ॻाल्हायो थो वञे त उहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था पिया, पर तव्हां पारदर्शी थी करे जीअं असांखे ॿुधाए रहिया आहियो, त मां सम्झां थो कि इन जो शायदि प्रभाव, जीअं तव्हां ॿुधायो कि तव्हांजे जीवन में जॾहिं यीशु मसीह आयो, उन खां पोइ तव्हांजो जीवन जेको आहे मटिजियो आहे। मां सम्झां थो पियो कि अहिड़े परमेश्वर खे असांजा दर्शक बि अगरि जे पाइनि त मां सम्झां थो पियो कि आनंद सां ऐं ख़ुशहालीअ सां उन्हनि जो जीवन थी वेंदो। त ॾाढो अद्भुत ऐं ॾाढो बहितरीन तरीक़े सां पिता दिवस खे, पिता दिवस जे महत्व खे, पिता जे नाले जे महत्व खे तव्हां असांखे सम्झायो आहे। असां तव्हांजा आभारी आहियूं, घणेई आभारी आहियूं त तव्हां पंहिंजो क़ीमती समय असांखे ॾिनो ऐं एॾी ज़ोरदार ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं आहिनि, जेको असांखे ॾाढो ज़रूरी आहे ध्यान में रखणु, छोकी असां बि पिता आहियूं, असांखे बि पंहिंजे ॿारनि खे उहे शयूं ॾियणियूं आहिनि जेके ॾाढी क़ीमती आहिनि, ॾाढी महत्व वारियूं आहिनि। त गिरीश भाई, आख़िरी मां तव्हां सां हिकु निवेदन कंदुसि कि असांजे दर्शकनि खे हिकु नंढे से अखरनि में, कुझु पंक्तियुनि में, अगरि जे तव्हां पिताउनि खे कुझु इंकरेज या प्रोत्साहन करे कुझु संदेश ॾियणु चाहियो आहे त तव्हांजो आभारी। ज़रूरु ॾियणु चाहींदुमि। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो कि जेॾी महिल ॿारु नंढो हूंदो आहे न ऐं पंहिंजे पीउ खां सभु शयूं घुरंदो आहे त उनजो पीउ उन जूं डिमांडूं पूरियूं कंदो आहे, छोकी उहो ॾाढो प्रेम कंदो आहे। लेकिन धीरे करे जेॾी महिल ॿारु वॾो थींदो वेंदो आहे न, उनखे ईअं लॻणु शुरू थींदो आहे कि यार हाणे त मुंहिंजो पीउ मूंखे सम्झे ई नथो, नंढी ॻाल्हि ते रोक टोक थो करे, हीअं न घुम, हीअं न खा, हेॾे न वञ, नंढी ॻाल्हि ते धड़का थो ॾिए पियो। इन्हनि खे ईअं लॻणु शुरू थींदो आहे कि मुंहिंजो पीउ ॾाढो अजीब थी वियो आहे, हाणे मुंहिंजो पीउ मूंखे सम्झी नथो सघे।
ऐं उनखे इन लेवल ते पहुचण खां पोइ अहिड़ी हद ताईं उहो ॻाल्हाईंदा आहिनि कि मूंखे मुंहिंजे पीउ सां नफ़रत आहे। ऐं माण्हू कॾहिं कॾहिं ईअं बि सोचणु लॻंदा आहिनि कि कीअं मुंहिंजी माउ झेले थी, पोइ उन्हनि खे माउ जे प्रति आकर्षण ॾाढो वधी वेंदो आहे। लेकिन मां तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां कि जेॾी महिल उहे ॿार वॾा थींदा आहिनि, पंहिंजी गृहस्थी वसाईंदा आहिनि, तेॾी महिल उन्हनि खे इहो ॾिसणु ईंदो आहे कि उन्हनि जो पीउ सां हाणे उन्हनि जो वार्तालाप ॾाढो घटिजी वियो आहे। तेॾी महिल उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे कि उन्हनि जो पीउ जेको उन्हनि खे धड़का ॾींदो हुयो न, उहो ई उन्हनि जे प्रति प्यार ॾेखारण जो उहो ज़रियो हूंदो हुयो। छोकी पिता ईअं ई जाम दफ़ा पंहिंजे प्रेम खे ॾेखारींदो आहे। अॼु ॿार जे बि पदवीअ ते पहुचनि था, उन्हनि खे पोइ इहो अहसासु थींदो आहे कि उहे उन पदवीअ ते पंहिंजे पिता जी वजह सां आहिनि। जंहिं पिता उन्हनि खे धड़का ॾिना, जंहिं पिता उन्हनि खे अनुशासित कई, शायदि जॻह ते कंहिं हथ बि खयो, उन सभिनि जे कारणनि जी वजह सां अॼु उहो हिकु सही दिशा में पहुची करे उन पदवीअ ते पहुची करे उहो उन्हनि खे पोइ अहसासु थींदो आहे कि इहो मां सभु कुझु पंहिंजे पिता जी वजह सां आहियां। उहो पिता उन्हनि जे लाइ हमेशह सां ई हिकु बेस्ट पिता हूंदो आहे, पर उहो सम्झी न सघंदा आहिनि। ऐं जंहिं समय ते उहे इहा ॻाल्हि सम्झंदा आहिनि कि मुंहिंजो पिता सभिनी खां बेस्ट आहे मुंहिंजे लाइ, ऐं मूंखे इहो पंहिंजे पिता खां इज़हार करणु खपे, चङा दफ़ा ईअं थींदो आहे कि हाणे हुननि वटि उहो पिता आहे ई न। त ॾाढो ज़रूरी आहे, मां तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो कि हिकु पिता, जीअं मां शुरू में चयो, पिता शब्द जो मतिलबु जाम हूंदा, लेकिन पिता हिकु पदवी आहे जंहिंमें वॾी ज़िम्मेदारी आहे। त असांखे सम्झणु खपे कि पिता जो हिकु अलॻि तरीक़ो हूंदो आहे पंहिंजे प्रेम खे जताइण जो, ऐं माउ जो अलॻि तरीक़ो हूंदो आहे पंहिंजे प्रेम खे जताइण जो। हर कंहिं ॿार जे लाइ उनजो पिता कहिड़ो बि छो न हुजे, चाहे कमाईंदो हुजे न कमाईंदो हुजे, उनखे खिलौना वठी ॾे न वठी ॾे, हमेशह उन्हनि जे लाइ उन्हनि जो पीउ ई हीरो ऐं बेस्ट हुजणु खपे। अहिड़ो मां तव्हां सां तव्हांखे इहो संदेश ॾियणु चाहींदुमि। ऐं उन्हनि लाइ असांखे अगरि जंहिं वटि उहे सोचंदा कि मूं वटि कोई पीउ कान्हे, त मां कंहिंखे बेस्ट ऐं पंहिंजो हीरो मञा, त मां इहो तव्हांखे चवणु चाहींदुमि कि असां सभिनि जे लाइ असांजे संसारिक पीउ खां सभिनीनि जो पीउ जेको आहे असांजो आत्मिक ख़ुदा, असांजो ईश्वर, उहो यीशु मसीह जंहिंखे मां अपनायो आहे, उहो असांजो ख़ुदा आहे, उहो असांजो पीउ आहे। असां कॾहिं बि पंहिंजे जीवन जे अंतिम क्षणनि ताईं असां उन वटि हिकु वञी करे पंहिंजे अखियुनि मां आंसू वहाए करे पंहिंजे दर्द खे बेइंतिहा आराम सां उन अॻियां बांटे सघंदा आहियूं। ऐं उहो असांजे मथां हथ रखी करे दिलासो ॾेई करे इहो ज़रूरु चवंदो कि पुट धीअ, मां तोसां सदैव गॾु आहियां। त हिन संदेश खे तव्हां भुलिजो न कि भले असांखे संसार छॾे ॾे, लेकिन असांजो उहो स्वर्गीय पिता असां सां हमेशह गॾु रहंदो। प्रभु तव्हां सभिनि खे ॾाढो आशीष करे। गिरीश भैया, भाई गिरीश लालवानी, असां ॾाढा आनंदित आहियूं, ॾाढा ख़ुशि आहियूं, ऐं ॾाढो मां सम्झां थो आशीषित महसूसु करे रहिया आहियूं कि तव्हां असांजे चैनल में आयो ऐं तव्हांजो कीमती समय तव्हां असांखे ॾिनो, ऐं हिन ॻाल्हि ते जेकी रोशनी विधव, जाम ॻाल्हियूं असांखे तव्हां खां सिखणु मिलियूं, ऐं मां सम्झां थो असांजा दर्शक बि आशीषित थिया। तव्हांजो धन्यवाद आहे, तव्हांजो आभारीपन आहे असांजे विच में अचण लाइ। परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनि जो